नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे दारावण मां ख़बर ॾींदा अंधेर नगरी चरबट राज ॿ यूसियूं रखंदड़ यूसी एतबार खान चांडियो जे रहवासियुनि जो एहतजाज। यूसी एतबार खान जो सेक्रेटरी दीवान हरदीप कुमार करियाना जो दुकान बालाइण लॻो। शिदात कोट जे यूसी एतबार खान चांडियो ऐं यूसी ठोफ चोसोल जो सेक्रेटरी यूसियुनि जे रहवासियुनि सां बदसलूकी कई ऐं यूसी जे रहवासियुनि जो चवणु आहे त यूसी में को बि तरक़ियाती कम सालनि खां वठी नथो कयो वञे। हर महीने जी 5 लख जी बजट हड़प कई वञे थी ऐं इंकशाफ कयो आहे त मुंहिंजे हथ कुझु बि न आहे। सरकारी हथियार, कानूनी ठपा ऐं बैंक जो कैश बुक सभु बोतारनि जे हथ आहिनि। मां सिर्फ़ तारीख़ ते बोतारनि जे उताक ते वञी करे ठपा हणाए एडमिनिस्टर वटि पेश कंदो आहियां। मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पगार ॾींदा आहिनि। बाक़ी बोतार चवंदा आहिनि तूं हलियो वञ, असां ॼाणूं असांजो कमु, तूं दीवान आई, चुप करे वञी करियाना जो दुकान हला। जंहिंजो वॉइस रिकॉर्ड ऐं जेके करप्शन ऐं मुलविस आहिनि इन्हनि जा नाला ॻोठाणनि वटि सबूत तौर मौजूद आहिनि। यूसियुनि जो अलावाई यूसियुनि जे रहवासियुनि वज़ीर आला सिंध मिनिस्टर सैयद नासिर हुसैन शाह ऐं DC कंबर शिदात कोट खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त अहिड़नि करप्ट मुलविस माण्हुनि ऐं यूसी सेक्रेटरी जे मथां फौरन कानूनी कार्रवाई करे नौकरियुनि खां बरतरफ कयो वञे, न त ॿी सूरत में कोर्ट सागोरी जो दर खड़कायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।